ॿिए पासे वांखे ॿुधाईंदा हलूं त नवदेरो ऐं भरपासे में उरड़ी बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वई आहे। उरड़ी विगे ॿारड़ो फौत थी वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, आम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। नवदेरो ऐं भरपासे में उरड़ी बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वई आहे, जॾहिं त उरड़ी विगे ॿारड़ो फौत थी वियो आहे ऐं केतिरा ई ॿारड़ा उरड़ीअ में हुजण जा मुब्तला आहिनि। आम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया नवदेरो मां, जिथे भरपासे में उरड़ी बीमारी वबाई सूरत इख्तियार कई वई आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त नवदेरो ऐं भरपासे में उरड़ी बीमारी वबाई सूरत इख्तियार करे वरिती आहे। उरड़ी विगे ॿारड़ो फौत थी वियो आहे ऐं केतिरा ई ॿारड़ा बीमारी में वकोड़जी विया आहिनि। तफ़सील मालूम हुनासीं रशीद अबड़ो खां। जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? नवदेरो जे पीर चोडल शाह महले में 2 वरियनि जो ॿारड़ो आहे। नौमान पुट अब्दुल लतीफ़ मीरानी उरड़ी वगे फौत थी वियो आहे, जॾहिं त 4 सालनि जो हनैन पुट गुलाम नबी, 3 वरनि जो हसीब, 2 वरनि जी माउ नूर दी गुलाम नबी, 2.5 सालनि जो शायान पुट अब्दुल लतीफ़, 3 सालनि जी जवेरिया दी अजीब अली, 2 वरनि जी फाइज़ा दी मुजीब मीरानी। हिक ई खानदान जा जेके आहिनि त हिकिड़ो ई ॿारड़ो इहो नुमान उहो फौत थी वियो आहे, जंहिं ते 6 ॿारड़ा ॿिया आहिनि उहे उरड़ीअ में हिन वक़्तु बि मुब्तला आहिनि। नींगर जे वारसनि जो चवणु आहे त 3 ॾींहं उनखे लाड़काणे जे चांडका अस्पताल जे ॿारनि वारे शोबे में दाख़िल कयो वियो। तकलीफ़ सबबि जिते राति डॉक्टरनि पारां जवाबु ॾेई वापसि मोटाए छॾियो त हीउ ॿार जी बचण जो को इम्कान आहे, जंहिंखां पोइ राति उहो ॿारड़ो देरि सां फौत थी वियो आहे। उड़ीअ में मुब्तला थी वञण खां पोइ हिन वक़्तु ताईं सिहत खाते जूं टीमूं ज़ाहिर न थियूं आहिनि, जंहिं करे नवदेरो जे आसपास में उड़ीअ जे केसनि वधण जो अंदेशो आहे। ठीकु आहे रशीद अबड़ो, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।